आशिक मजबूर भले केॾो बि कदार हुजे। कंहिं फोन कयो आहे यार केरु आहे? हेलो केरु? शकीला सदको वञई काथों ॻाल्हाईं थी? छाए जरा अम्मा चवे थी शानू बीमार 1000 रुपए दे डॉक्टर नी दासेस 1000 रुपए हल वनी काल पल दवा पिए भज ऐसा आइन खून वरी 1000 रुपए खपे असा हलूं ता ओधर ते वरी फोन छोरो आयो हां शकीला तुंहिंजे न ॻाल्हियुनि त मूंखे मारे छॾियो आहे। सफ़ा छा इजी लोड खपई? Oh no! 500 बस 2000 मोकिलींदो मई 2000 मां वटि वॾा वॾा बंगला आहिनि वॾा वॾा गाॾियूं आहिनि पंहिंजो वीगो बि आहे मां वटि अला ख़ैर करो बस तोसां हिकु पेरे मुलाक़ात थी वञे एड्रेस मोकिल पंहिंजो। छा एड्रेस मोकिले थी? हाँ मोकिल मोकिल हींअर ई आयो फोन कटे शकीला सां मिलण वञा कपिड़ा मटाए आयो रे मां हेलो हाँ शकीला तव्हांजे ॾिनल एड्रेस ते मां पुॼी वियो आहियां गाॾी मोकिले थी मोकिल 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 हलो तोखे शकीला सां मिलायां। हेलो मां शकीला ॻाल्हायां थी। मेरे तो एल लग गए मेरे तो एल लग गए अब मुके छलो मैं गरीब आया मुके छलो मैं गरीब आया क्या लखे तो के छलना के वो ए भाई मैं गरीब आया मुके छलो गरीबा 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 मुके छलो हे बुत छरे हे बुत लिंदो मई 2000 मां वटि वॾा वॾा बंगला आहिनि वॾा वॾा गाॾियूं आहिनि पंहिंजो वीगो बि आहे मां वटि अला ख़ैर अब मुके मारो Oh no 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 no! वक्त ऐं अहमियत सिर्फ़ पंहिंजनि खे ॾियो। बज़ाहिर हसीन नज़र ईंदड़ रिश्ता अव्हां जी ऐं अव्हां सां वाबस्ता ॿिनि सचनि रिश्तनि जी अज़ियत जो सबबु बणिजनि था।